अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची PPUC दाबेची जे अॻूणे चेयरमैन फ़कीर नबी बख्श बलोच जी औताक ते मच कचहरी थी गुज़री, जिते सुगड़नि फ़नकारनि ऐं शेरियनि शिरकत कई। इन मौक़े ते लाड़ जे नाले वारे लेखक एहसान नोड़ियो गुजारतनि सां गॾोगॾु शेर व शाइरी कई। फ़नकार उमराणी क़ौमी गीत ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। प्रोग्राम ऑर्गेनाइज़र जाफ़र पाशा, राजा कश्मीरी, वसीम ख्वाजा, नसीर ख़ान ऐं ॿियनि ॿुधायो त जेतिरो प्यार धरती धड़ियुनि खे पंहिंजी धरतीअ सां आहे, एतिरी मोहबत असांखे बि धरतीअ सां आहे, छाकाणि त क़ौम जी सुञाणप सक़ाफ़त ऐं कल्चर सां थींदी आहे। अहिड़नि प्रोग्रामनि मां माण्हुनि में वधीक शऊर थो। यारी कची बहाने पैसो पकी करे थो, मोतीअ गुलाब बदिरां नोटनि जो हार घुरिजे। सिगरेट कोन संभराई भूंगरी पिया पियो, सिगरेट कोन संभराई भूंगरी पिया पियो। शंपू कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।